ॿियो तव्हां सभिनीनि खां ॿुधी हसंदसि के एवरीबडी हैज़ पंहिंजो परसेप्शन आहे. अदाना वटि पंहिंजो आहे, मनोज वटि पंहिंजो आहे, तव्हां वटि पंहिंजो आहे, अदा इज़हार आहिनि, अदा नसीब आहिनि. सो आई थिंक दैट्स वॉट आल्सो मूंखे लॻे थो त हसन हर कंहिं वटि पंहिंजे हिसाब सां आहिनि. जंहिं उनखे जीअं महसूसु कयो आहे, जीअं अंडरस्टैंड कयो आहे, परसीव कयो आहे, उहो हसन बि उहे ॻाल्हाए थो पियो. इहा बि हिकिड़ी ब्यूटी आहे कंहिं पोइट्री जी. असां उनखे हिकिड़े खाने में कोन था ॾिसूं, हिकिड़े बॉक्स में कोन था ॾिसूं पिया. ही इज़ आउट ऑफ द बॉक्स. One man is disagreeing with another man. That's the beauty. कि हू आउट ऑफ द बॉक्स आहे. मुंहिंजो हसन सां घणियूं मुलाक़ातूं कोन्हनि. मां हसन सां फस्ट टाइम मिलियो हुयुमि मुंहिंजी ऑफिस में अज़ीज़ गोपांग जे केयर ऑफ. एंड मां एतिरो सिंधी पोइट्री जो लवर बि कोन हुयुमि, लिटरेचर सां घणो कोन हो, बिकॉज म्यूज़िक बि असां इंसिडेंटली वी गेट इन टू दिस. उन दौरान हसन सां मुलाक़ात थी ऐं हसन हिकिड़ी शाइरी मूंखे ॾिनी हुई जेकी अञा अञा ताईं कंपोज़ कोन करे सघिया. उहा शाइरी बि हर माण्हू जे मन में घोड़े जी टापली आहे. हसन चाहे पियो त असां इहा शाइरी ॻायूं, बट हसन जी लाइफ में त असां कमु कोन करे सघियासीं. पर जॾहिं हसन आई बिलीव के माण्हू मरंदा कोन्हनि, दे कीप ऑन कम अगेन एंड अगेन, एंड वी नेवर, असां कॾहिं पैदा बि कोन थींदा आहियूं ऐं मरंदा बि कोन. त हसन जी शाइरी में मूंखे इहे सभु शयूं महसूसु थींदियूं हुयूं. हिकिड़ो असां फ़क़ीर ज़ुल्फ़कार जे ॻोठ में वेठा हुआसीं. उन वक़्तु बि मूंखे एतिरी अंडरस्टैंडिंग कोन हुई शाइरी जी. शाह लतीफ़ खे इंजॉय कंदासीं, सचन खे इंजॉय कंदासीं. असांखे लॻंदो हो जी म्यूज़िक कयूं था, उहो घणे वांगुरु एक्टिविज़म बि आहे. यंग हुआसीं, असां चाहींदासीं त कहिड़े बि तरह सिंधी पोइट्रीज़ नौजवान ॻाइनि, जस्ट दिस इज़ वॉट इज़ यूनिवर्स. त हसन खे पढ़ण सां ऑनेस्टली मूंखे लतीफ़ वरी सम्झ में अचणु लॻो. काफ़ी सारा हसन जा बैत हुया, शेर हुया. जीअं हिकिड़ो शेर हो, पखी परदेस जा सूरज परनि पोयां लड़े थो पियो, वरड़ उन वाट ते वेठल अॻियां जिते ऋण रड़े थो पियो. आई मीन हीउ शेर त हुयो, पर उन में मूंखे इहा ख़बर पई त वरड़ बि कोई आहे. उन में ख़बर ई कोन्हे वरड़ केरु आहे. हसन मुंहिंजे अॻियां एक्सप्लोरेशन जूं विंडोज़ बि खोले पियो. त वरड़ का कास्ट आहे, वरी उहा ऋण में शायदि आख़िरी ॻोठ आहे. अलॉट ऑफ थिंग्स वर हैपनिंग देयर. या मोहाणे ॿार वांगुरु मां उन टाइम ते महसूसु करणु शुरू कयां त मोहाणो ॿार कीअं हूंदो आहे. आई वॉज जस्ट ट्राइंग टू सी हिकिड़ो मोहाणो ॿार कीअं हूंदो आहे, इंपॉर्टेंस ऑफ थिंग्स. जीअं हू शेर तव्हां ॿुधायो त मच्छीअ जे अख मां वेठे ॾिठो पोइ हर दिहाड़े खे. असां लाइफ में ॿ टे दफ़ा कोई साइकेडेलिक एक्सपीरियंसिस थिया. उन दौरान मूंखे सम्झ में अचे पियो त मच्छी कीअं ॾिसंदी आहे. शायदि हेॾां बि नज़र ईंदो आहे, हुनखे हितां बि नज़र ईंदो आहे, उहो साम्हूं बि ॾिसंदी आहे. छो कैनवस इलाही वॾो हूंदो आहे. सो इलाही सारियूं शयूं वर हैपनिंग टू मी. ऐं इहे सभु शयूं ऑफकोर्स एज़ अ म्यूज़िशियन ट्रांसफॉर्मेशन ईअं हुई त एज़ अ म्यूज़िशियन असां शयुनि खे कंहिं ॿिए तरीक़े सां ॾिसणु बि शुरू कयो. यू आर एक्सप्लोरिंग योर सेल्फ. तव्हां हसन जे लफ़्ज़नि जे थ्रू बि कैनवस ते ॾिसो था पिया त हाउ वर्ल्ड इज़ ऑल अबाउट, दुनिया कीअं. एंड आई थिंक ॿी हिकिड़ी अहम शइ हुई त मूंखे फील थियो हसन जी शाइरी मुताबिक़, बिकॉज़ मां हसन खे कंपेयर कोन थो करे सघां शाइरनि सां. छो त हसन खे मूं कॾहिं रेस में कोन ॾिठो, जीअं रेस में घोड़ा भॼंदा आहिनि. आई डिडंट सी कि हसन के रेस में आए, कि लतीफ़ जी रेस में आए, सचिन जी रेस में आए, अयाज़ जी रेस में आए. ही वॉज नॉट इन द रेस. ऐं इन शइ मूंखे बि हेल्प कयो कि लेट्स नॉट बी इन अ रेस. यू जस्ट डू वॉट यू आर डूइंग. ऐं तव्हां इहा शइ तॾहिं ई करे सघंदा आहियो जॾहिं तव्हांजो जेको दिमाग़ु आहे, इहो दिमाग़ु तव्हांजो सर्वेंट थी वेंदो आहे, बॉस कोन थी वेंदो आहे. जॾहिं दिमाग़ु बॉस हूंदो आहे, पोइ क्रिटिक कंदो आहे, शयुनि खे अलाए कहिड़े कहिड़े तरीक़े सां सोचींदो आहे. आई नेवर नो हसन एज़ अ पर्सन कहिड़ो इंसानु हो. मुंहिंजो एतिरियूं मुलाक़ातूं कोन्हनि, ॿ टे मुलाक़ातूं. बट आई थिंक हू शयुनि ते सोचे कोन पियो, पर महसूसु घणो पियो करे. तॾहिं हू मच्छी जे हथ मां वेठे ॾिठे मूं हर दिहाड़े खे, अहिड़े क़िस्म जूं लाइनूं अचनि थियूं. अनलेस तव्हां उन फिश खे महसूसु ई कोन कंदव, तव्हां कीअं हुन ते लिखी सघंदव. एंड सेकेंडली इवन हिकिड़े मोहाणे ॿार खे बि महसूसु कनि त मोहाणो ॿार कीअं हूंदो आहे. ऐं उनखे ऑब्जेक्ट न ठाहिनि. के शाइर या के माण्हू या के म्यूज़िशियन या पॉलिटिशियंस के शइ खे ऑब्जेक्ट ठाहींदा आहिनि ऐं ऑब्जेक्ट ते लिखंदा आहिनि. क्योंकि इहे शयूं हसन लाइ ऑब्जेक्ट न हुयूं, बट इंस्पिरेशन्स हुयूं. हसन ख़ुदि मोहाणो ॿार हुयो हुते, हसन ख़ुदि मच्छी हुयो. काइंड ऑफ सच थिंग्स व्हेन आई फील हसन, मूंखे इहे शयूं फील पियूं थियूं. सो एज़ अ म्यूज़िशियन ऑफकोर्स असांजो बि उहो कैनवस ब्रॉड थियो. हसन खे पढ़ण खां पोइ असां घणियूं शाइरी ते हसन खे कमु कोन कयो आहे. हिकु दफ़ो फ़क़ीर जे ॻोठ में उते हसन खे ॿुधोसीं. पोइ उन खां पोइ जेकी लाइफ चेंज थी, हींअर मुंहिंजा जेतिरा बि दोस्त आहिनि, पुराणा दोस्त उन सां मिलणु घटि थींदो आहे, पर उन खां पोइ जेके बि मुंहिंजा दोस्त थिया उहे सभु हसन जा दोस्त आहिनि. मिसाल सरदार शाह,
हसन जी शायरी ॻाइण खां पोइ मुंहिंजो दोस्त पियो ऐं हाणे तमामु सुठो दोस्त आहे। इसाक़ सां वास्तो पर हसन जी शायरी खां पोइ सुठी दोस्ती थी। अदा इनाम सां हीअं सुठो वास्तो आहे एंड आई थिंक अदा नज़ीर वेठो आहे ऐं इहो बि रेफरेंस आमिर जे थ्रू थियो बट आमिर ख़ुदि मुंहिंजो दोस्त हसन जी पोइट्री जे करे थियो। सो ऑल आई मीन टू से हियर कि मुंहिंजी लाइफ जे गिर्द हींअर हिन सोसाइटी में ज़्यादातर दोस्त इहे जेके हसन जा दोस्त हुआ पहिरीं मुंहिंजा कॾहिं दोस्त हुआ ऐं हसन बि मुंहिंजो कॾहिं दोस्त हुयो। सो दैट्स व्हाट आई फील। ॿी हिकिड़ी अहम शइ आई वुड लाइक टू एड इन दी एंड त ऑफकोर्स मां एग्री कयां थो उहो पोइट्री ट्रांसलेट थियणु खपे ऐं दुनिया जे काफ़ी सारे माण्हुनि खे ॿुधणु खपे। असां ॿाहिरि हिकु दफ़ो परफॉर्म कयो आहे उन में असां हिकिड़ो मूंखे यादि आहे न्यू मैक्सिको में हिकिड़ो हस्बैंड एंड वाइफ आहे उहो हुनजो मुड़ुसु जेको आहे सो पोइट आहे शाइर आहे एंड जेकी लेडी आहे उहा हिकिड़ी सिंगर आहे वॻाईंदी आहे। उहा जॾहिं बि वंस आई विज़िटेड देम पोइ हुते असां ॻायोसीं पखी परदेस जा सूरज। अच्छा उन मूंखां पूरी पोइट्री माना सम्झी ऐं उहो ॻाइजे कीअं उहो लफ़्ज़ बाय लफ़्ज़ मूंखां पुछियईं। ऑफकोर्स गायकी सिखणु न सिर्फ़ु शाइरी हुनखे ॿुधाइणु। उन खां पोइ जॾहिं बि फ़ोन कंदी आहे या व्हाट्सएप ते करे मैसेज कंदी आहे मूंखे रिकॉर्ड करे सो पहिरीं पखी परदेस जा सूरज ॻाईंदी आहे एंड देन शी सेंड मी। हिकिड़ो इहो एक्सपीरियंस जेको असांखे उनखे ट्रांसलेट करण जी ज़रूरत ई कोन पई। शी लव्स द पोइट्री शी लव्स द मेलोडी दैट हेल्प। उन खां ॿी शइ जो विटनेस नोमी आहे ही इज़ देयर। नेपाल में हिकिड़ो आश्रम आहे जिते सभु स्पिरिचुअल माण्हू हूंदा आहिनि। उहे बि जॾहिं जॾहिं असां सां ॻाल्हाईंदा आहिनि यू नो वी स्पीक थ्रू म्यूज़िक एंड सच डिस्कशन्स दैट देयर इज़ अ गर्ल कॉल्ड मुदिता। उहा बि जॾहिं असांखे मैसेज कंदी आहे या कॾहिं असां वेंदा मिलंदी आहे शी हग अस एंड शी सिंग दैट पखी परदेस जा सूरज जे परनि पिया में नोमी इज़ विटनेस दैट। सो दिस इज़ माई एक्सपीरियंस अबाउट सनराइज़। So I think that's what I can talk about. Probably हसन ते मां सुठो पोइट्री ते कोन थो ॻाल्हाए सघां पियो पर हसन खे ॻाए सघां थो पियो एंड प्रोबेबली मूंखे लॻे थो त टाइम ई हसन खे मुंहिंजो राइट एक्सप्रेशन आहे। ऐं हिकिड़ी मुलाक़ात मुंहिंजे हसन सां जॾहिं अदीरम असांजे इंटरव्यू खे बि BTV ते उते थी हुई इफ शी रिमेंबर्स दैट। सो आई थिंक इहे ॿ मुलाक़ातूं मुंहिंजियूं आहिनि। सो आई लव हसन। तव्हांखे असां इहो माफ़ु न कंदासीं तव्हां हसन जुगारे ॿुधाईंदो असां पखी परदेस जा सूरज परनि पोयां लड़े थो पियो। पखी परदेस जा सूरज परनि पोयां लड़े थो पियो। वरड़ उन वाट ते वेठल अॻियां जिते रड़े थो पियो। हसन जे शेर जो हुस्न मरंदो न आहे ऐं उनजो सफ़र जारी रहंदो। ईअं हसन जे शेर बाबति